ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर डिवीज़न में लाइब्रेरीज़ जी मरम्मत न थियण ऐं सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। अदालत डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ ऐं फैज़गंज जे असिस्टेंट कमिश्नर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट बेंच डिप्टी कमिश्नर खैरपुर खे बि तौहीनी अदालत जो नोटिस जारी करे छॾियो। अदालत डीसी सखर ते कावड़ जो इज़हार कयो। मुख़्तलिफ़ एसीज़ जी कारकर्दगी ते बि बेएतमादी ज़ाहिर कई वई आहे। अदालत रिमार्क्स ॾिना त एसी रुॻो सोशल मीडिया ते तस्वीरूं रखण में मसरूफ़ आहिनि। 11 वॻे ताईं ऑफिस नथा अचनि। अहम ख़बर आहे सिंध हाई कोर्ट बेंच रिमार्क्स ॾिना त लेडी असिस्टेंट कमिश्नर जो कमु सोशल मीडिया ते वेही इहो ॿुधाइण रहिजी वियो आहे त हू एसी आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां लाइब्रेरीज़ में सहूलियतुनि जी खोट ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त अदालत चयो त घोटकी लाइब्रेरी जो ठीको हिकु फ़ौत थियल शख़्स खे ॾिनो वियो। इहो कीअं मुमकिन आहे? घोटकी में सनअती इदारनि जी रॉयल्टी किथे ख़र्च थिए पई? हिकु बासर खे फार्म हाउस ठाहे ॾिनो पियो वञे। अहम ख़बर आहे सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर डिवीज़न में लाइब्रेरीज़ जी मरम्मत न थियण ऐं सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे।